ही तव्हांखे हिकिड़ो तारो ॾिसण में अचे पियो जेको ॾाढो झरकी रहियो आहे, चमकी रहियो आहे ऐं इन जी रोशनी केॾी न लातादाद ख़ूबसूरत आहे। ॾाढो प्यारो तारो आहे, मुख़्तलिफ़ रंग बिरंगी रोशनियूं छॾे पियो। हाणे तव्हांखे अॼु आउं ॿुधाईंदुसि साइंटिफिक प्रूव आहे त लाइट जी स्पीड जेका आहे उहा 1,00,000 किलोमीटर पर सेकेंड जेका खिला में लाइट ट्रेवल थी करे ऐं हीअ जेका तारे जी जेका रोशनी असां ताईं पहुती आहे, जेका आउं तव्हांखे कैमरे में ॾेखारियां पियो, इन रोशनीअ खे असां ताईं पहुचंदे 14 अरब 80 लख साल गुज़री चुका आहिनि। माना हिन वक़्तु जेको तारे जी जेका एक्चुअलिटी जेका करंट फिगर आहे उहा असांखे ख़बर कान्हे। असां जेका ॾिसूं पिया फिगर उहा 14 अरब 80 लख साल पुराणी आहे। सो दोस्तो, इहा आहे अलाह साईंअ जी कुदरत, इहो अलाह साईं जो शान आहे जंहिं ताईं तव्हांजी सोच पहुची बि नथी सघे। हा, इहा जदीद जेका क़ुवत अलाह साईं अशरफुल मखलूक पैदा कयो आहे इंसान खे ऐं एॾो वॾो दर्जो अता कयो आहे, छो त काइनात में अलाह साईं जिन बि ख़लकिया, फ़रिश्ता, कई क़िस्म जूं ख़लकियो अलाह साईं, पर इंसान अलाह साईं अनमोल ठाहियो आहे, यूनिक पर्सनैलिटी। उनखे जेको दिमाग़ु ॾिनो अलाह साईं उहो कंहिंखे बि कोन ॾिनो आहे सवाइ इंसान खे। सो असां इहा तहक़ीक़ ताईं पहुता आहियूं त तारनि जी जेका रोशनी आहे उहा असां ताईं ट्रेवल करे पहुचे थी। उनजो सफ़र इहो आहे, के तारा क़रीब आहिनि त के मज़ीद परे आहिनि, त उन्हनि जी जेका थी सघे अॼु उहो तारो 14 अरब 80 लख साल जेका पहिरीं फिगर उहो ॾेखारे, उहा हिन वक़्तु उनजी फिगर थी सघे उहो तबाह थी चुको हुजे, छो त काइनात में ब्लैक होल्स बि आहिनि, वाइट होल्स बि आहिनि। सो इहो हिकिड़ो वॾो वीडियो थी वेंदो इन जे बारे में अगरि तव्हांखे आउं ॿुधायां त। बहरहाल ही तव्हांखे तारे जी चमकंदड़ तारे जे बारे में मूं तव्हांखे ॿुधायो ऐं तव्हां सोचो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह ताला सां मुलाक़ात जे लाइ रवाना थिया त मेराज बि हिकिड़ी लाइट जी स्पीड खां बि कई गुना तेज़ स्पीड आहे। जंहिं मेराज ते विया, बुराक ते सफ़र कयूं, त बुराक जी स्पीड जेका आहे उहा हिन रोशनी खां बि कई गुना तेज़ आहे। चवनि था त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सफ़र त थी अञा वापसी अची विया त पतो शायदि माना सेकंड बि मुश्किल आइडियो तव्हां लॻायो। सो इहा आहे अल्लाह साईं जी कुदरत ऐं शान, सुभान अल्लाह।